मरी शोभ खे त दिलि जा वम विसार हण भाला विड़ भाकुरे आॾी ढालम ढार मथां देग तरार मार त मतारो थी। 79 साल अॻु हिन एशिया जे ख़िते में हिन सरज़मीन सिंध ते हिकु अहिड़ो माण्हू जंहिं नंढे हूंदे ई पागारे जी जेका आहे पग हुन ते ॿधाई वई, छहों पागारो उन पंहिंजे ई नंढे हूंदे ई जॾहिं हिते समाज खे सोसाइटीअ खे पंहिंजे अखि सां ॾिसणु शुरू कयो त चौधारी अंधोकार हुई, चौधारी नाहक ऐं बर्बरित हुई। जे लतीफ़ चयो आहे त जेको ही अंधारो हो ॾोर ॾियो हथु करे ॾोरम ॾींहं धार कौड़े लख हज़ार हिन ऊंधे अंधा कया। अंधोकारीअ में हिकिड़ो मर्द कलंदर रोज़े धणीअ जो तसलसल सैयद सुबक्तुल्लाह शाह राशिदी अल मारूफ सूर्य बादशाह उन जॾहिं हिते जे अखि फेराई त हिते अंग्रेज़नि जी बर्बरत हुई, हिकहटी हुई। ऐं जॾहिं नंढी वहीअ में सूर्य बादशाह खे पग ॿधाई वई त अंग्रेज़नि हिन ॾांहुं दोस्तीअ जो हथु वधायो। ऐं जीअं अंग्रेज़नि जी पुराणी रवायत रही आहे त हिते जेके माण्हू जिन खे जागीरदार सर खान ऐं बहादुर जा लक़ब ॾेई उन्हनि खे पंहिंजो मोतीव कयूं ऐं उनखे धरतीअ खां धार करे हिते जे धरतीअ सां गद्दारी ऐं देश सां दलाली करायूं। ईअं हिननि जी कोशिशि हुई त सूर्य बादशाह खे असीं पंहिंजे हुन में वेझो करे ऐं सिंध जे ऐं धरतीअ जे माण्हुनि खां कटियूं। पर सूर्य बादशाह उन्हनि खे जेका तोहफ़ो मोकिलियो हो उहो वापसि करे चयईं त असां लाइ हिकिड़ो ई लफ़्ज़ पागारो काफ़ी आहे, तव्हांजूं इहे तमगा तव्हांजूं इहे जेके आहिनि ॿिया लक़ब इहे असां लाइ का अहमियत नथा रखनि। उन दौर में हुन पंहिंजी जदोजहद हिते जे ख़िते जे माण्हुनि जे अंदरि अंग्रेज़नि खे ललकारणु शुरू कयो ऐं अंग्रेज़नि खे इहो चयईं त बाबा हिते जे माण्हुनि सां नाहक ज़ुल्म बंदि कयो। साज़िश सिटी वई, हथियार ऐं ॿिया कुझु अहिड़ा सामान हणी पीर साहिब खे गिरफ़्तार कयो वियो ऐं पीर साहिब खे मुख़्तलिफ़ जेलनि में रत्नागिरी जेल थियो, ॿिया इलाही जेल हुआ उन्हनि में रखियो वियो। ऐं उते जेका पीर साहिब जी मुलाक़ात थी उहा हिंदुस्तान जेके आज़ादीअ जा अॻुवान हुआ भगत सिंह वारा, सुभाष चंद्र बोस वारा, उन्हनि सां मुलाक़ात थी। ऐं ईअं जेका इहा हुर तहरीक हुई उहा इनक़िलाबी तहरीक में चेंज थी वई, छो त इंसान जा आइडियाज़, इंसान जा जेके ख़्यालात हूंदा आहिनि उहे हक़ ऐं सच जा हूंदा आहिनि। उन दौर में ॿी आलमगीर जंग लॻी हुई ऐं ॿी आलमगीर जंग में हिते जेके असां वटि अंग्रेज़ साम्राज हो उनजो जेको तख़्त हो लॾणु शुरू थियो। ऐं जॾहिं पीर साहिबु हुतां आज़ादु थी आयो त वरी बि अंग्रेज़ पंहिंजे उन हठ धर्मनि खां कोन मुड़िया ऐं हिननि खे तंग करणु शुरू कयूं। उनखां पोइ हिन पंहिंजा जेके बि हुर हुया, पंहिंजा जेके वेल विशर हुया, जेके सॼण हुया, उन्हनि खे क्लियर चयो हुई त हीअ अंग्रेज़ साम्राज हिन धरतीअ जो, हिन वतन जो, हिन सिंध जो वेरी आहे। इन करे तव्हां मुनज़िम थियो त हिननि धरतीअ जे गदारनि खे ऐं साम्राज खे हिन धरतीअ तां लोधे कढंदासीं। ऐं हुननि आज़ादीअ जी वेड़ शुरू कई ऐं पीर साहिबु स्लोगन ॾिना त वतन या मौत, आज़ादी, आज़ादी या मौत, वतन या कफ़न, इहो नारो हणी हुन हिते जे मस्तु जेको फील हो ललकारियो उनखे। ऐं पीर साहिब खे वरी बि कूड़नि केसनि में, छो त पीर साहिब ते को बि ही केस साबित ई कोन करे सघिया त हुर जेके हा उहे वतन जा सिपाही आहे, धरतीअ जा सिपाही आहे, उन्हनि ते हिननि कूड़ा केस कया। ऐं कई ॻोठ जेके हुरनि जा उन्हनि ते बमबारी कयूं, गड़ंग बंगलो जेको सांगड़ वारो हो उन ते बमबारी कयूं। ऐं ईअं जेके हुर हुआ उन्हनि खे ॿधी लोढ़नि में बंदि कयो। तव्हां ॾिठो त जॾहिं पाकिस्तान आज़ादु थियो त 65 ताईं बि जेके हुर हुआ उहे लोढ़नि में बंदि हुआ। पीर साहिब जी एॾी जुरत ऐं एॾी जदोजहद हुई
जो ही उनखे झुकाए न सघिया ऐं ही शोर्श, ही जदोजहद, ही आज़ादी जा इनक़िलाबी अॻुवाण जेके हुर जो नारो हणी पागारे पंहिंजे मुर्शिद जो नारो हणी हिननि जे दिलनि में विसविसा पैदा कंदा हुआ, हिननि खे बुज़दिलनि खे भॼण ते मजबूर कंदा हुआ। तव्हांखे यादि हूंदो त पीर साहिब जे गिरफ़्तारी खां पोइ रेल केराई वई ऐं पहिरियों दफ़ो बरे सग़ीर में सिंध में मार्शाला लॻी ऐं मार्शाला हणी सिंध जे माण्हुनि जो आवाज़ु घुटियो वियो, सिंध जे माण्हुनि खे दॿायो वियो ऐं पीर साहिब खे जेल में विधो वियो ऐं पीर साहिब खे इहो चयो वियो त तव्हां पंहिंजी जेका तहरीक आहे, तव्हां पंहिंजी जेका जदोजहद आहे उनखे ब्लॉक कयो। पीर साहिब हुननि खे चयो त जॾहिं आज़ादीअ लाइ माण्हू हथियार खणंदो आहे त उहो ज़ेवर हूंदो आहे ऐं ज़ेवर कॾहिं लाहींदो न आहे। उन करे हीअ आज़ादीअ जो हथियार असांजी अमानत आहे। जेसीं ताईं तव्हीं हिन असांजे धरतीअ तां पेर नथा हटायो तेसीं ताईं हीअ असांजी जंग जारी रहंदी। जेल में पीर साहिब खे ऑफरूं कयूं हुयूं त खैरपुर तव्हांखे ॾियूं था रियासत करे, सांगड़ तव्हांखे ॾियूं था, चई अड़े तव्हां छा सम्झो आहे, ऐं वतन जो सिपाही आहियां, धरतीअ जो सिपाही आहियां, हिन धरती ऐं वतन जे लाइ ऐं पंहिंजी जान ॾेई सघां थो। छो त पीर साहिब जो जेको तसलसल आहे उहो हुसैनी इमाम हुसैन सां मिले थो। इमाम हुसैन जॾहिं जंग जे मैदान में पहुतो तॾहिं चई त हीउ ॾीआ विसायो ऐं जंहिंखे बि वापसि वञिणो आहे उहो वञे हलियो, छो त मतां रोशनीअ जे हूंदे केरु मूंखां शर्मसार थिए। इन करे पीर साहिब चयो त हीअ आज़ादी जी जंग आहे ऐं इहा जंग आउं विढ़ंदुसि ऐं हुन विढ़ी ॾेखारी। तव्हां ॾिठो त हिकिड़ो गभरू 20 सालनि जो गभरू पंहिंजे वतन जंहिं दुनिया में कुझु बि कोन थियो, पर हुन जो जेको रत हो, हुनजी जेका जदोजहद हुई, हुनजो जेको अज़म हो त हिन अंग्रेज़ साम्राज्य खे हितां तरणो आहे, पंहिंजे धरतीअ खे पंहिंजे वतन खे आज़ादु कराइणो आहे। ऐं हू पीर साहिब वटि 13 चकर आया, तव्हां जीअं चओ, पर पीर साहिब न हटियो। ऐं साईं GM साहिब जॾहिं पीर साहिब ॾे आयो हो त तव्हां मुस्लिम लीग में अचो, चई साईं जेका मुस्लिम लीग में तूं हींअर आहीं इहा मुस्लिम लीग आख़िर ताईं तोखे क़ैद कंदी। ऐं पीर साहिब जा उहे लफ़्ज़ साबित थिया त साईं जेको पाकिस्तान ठाहियो उन्हनि ई माण्हुनि हुनखे क़ैद कयो ऐं 55 साल ताईं 23 सालनि ताईं हुनखे जेल में रखियो। उन करे हिकिड़ो अहिड़ो हीरो जंहिं वतन जे आज़ादीअ लाइ हथियार खया, वतन जे आज़ादीअ लाइ शहीद थियो, पर हिकिड़ो पीर साहिब शहीद कोन थियो। हज़ारे हुरनि खे मारियो वियो हो, हज़ारे हुरनि खे लोढनि में बंदि कयो वियो हो, हज़ारे माण्हुनि जूं तज़लीलूं कयूं वियूं। ऐं तारीख़ में, दुनिया जे तारीख़ में एतिरी नथी मिले त हिते जूं जेका औरतूं हुयूं उन्हनि बि गोरी लाइ जंग कई। बचू बाछा जी माउ गोरी लाइ जंग कई, ॿी निज़ामानी औरत हींअर मूं पढ़ी पई उन जंग कई। हिननि सभिनी गॾिजी हिन वतन जे हुरमत लाइ, हिन वतन जे आज़ादीअ लाइ जंग कई। उन माण्हूअ हिन वतन जे तसलसल खे बरक़रार रखंदे हिकिड़ो पैगाम ॾिनूं, जीअं लतीफ़ चयो न, चई बाबा जॾहिं मौत ईंदो आहे न त महबूब खे मौत अखियुनि सां ॾिसबो आहे त पोइ उहो सेज लॻंदो आहे। उन करे हीउ जेको वतन आहे उहो निजात आहे। मरण मूंसी आव त पुठीअ तो पंध कयो, हुनखे चइबो आहे तूं मौत तूं त वेझो अच न, ऐं तुंहिंजे पुठीअ ते सुवार थिया। ऐं उहो लतीफ़ जे अमल ते शेयर कंदे हिननि जाॾो झुकियो कोन। ऐं आख़िर ताईं तव्हांखे ख़बर आहे त पीर साहिब सां उन राति जेको जनरल हो उन शतरंज रांदि पे कई ऐं उन यादि पियो ॾियारेसि त सुबुह जो तोखे फाही अचणी आहे। चया मूंखे ख़बर आहे, न त शतरंज जी रांदि अहिड़ी आहे जो हुन मां थोरो बि ध्यानु हटाइबो त हाराए वञिबी आहे। ऐं सभु शतरंज जूं रांदियूं जेके आहिनि उहे हुनखे जनरल खे मारियूं आहिनि। त अॼु ओ सूर्य बादशाह जो ॾिहाड़ो आहे, अॼु असां लाइ वचन वरजाइण जो ॾिहाड़ो आहे। अॼु असांजी धरतीअ ते उहे कारा बदर छाया आहिनि। असांजी ज़मीन कराचीअ जी जेका ज़मीन आहे घुघर फाटक खां वठी केटी बंदर ताईं सॼी धारियुनि जे हवाले थी वई आहे। हीअ जेका सुपर हाईवे जी ज़मीन आहे इहा सभु विकी वई आहे। सिंधू दरिया ते डेम ठाहिया पिया वञनि, कश्मीरनि खे हिते धरतीअ ते आबाद करण लाइ प्लानिंग कई थी वञे, पर असांजा माण्हू जेके शाखुनि ते वाहुनि ते जिन जो को बि धणी साईं कोन्हे उन्हनि जा घर ॾाठा था वञनि। हीअ आहे हुकुमरानी, हीअ आहे हिननि जो तरीक़ो। उन करे हीउ वक़्तु जेको आहे उहो अहिड़ो वक़्तु आहे जो लतीफ़ चयो त कुंभे खां बाहि लॻी चुकी आहे, धरतीअ ते वार थी चुको आहे। हर ॻोठ में तव्हांखे धारिया माण्हू नज़र ईंदा,
धारी आबादकारी तेज़ीअ सां वधे पई ऐं असांजो माण्हू ॾंद टेड़े ख़ुशीअ में उन्हनि खे पंहिंजूं जायूं बि ॾिए पियो, ज़मीनूं बि ॾिए पियो। इसराइल सां बि ईअं थियो। इसराइलनि फ़लस्तीन खां ज़मीन वरिती, पछाड़ीअ तरिजी विया हुआ। अॼु असांजी सूरत हाल ॾाढी करब वारी आहे। लतीफ़ चयो न, कुल्हे फाट में कंजरो, बथो उघाड़ो भेनर पुॼाड़ो बुरे हिन बबोर। सॼी सूरत हाल आहे। कराची में रोज़ सिंधी माण्हू कुटिजनि था, हाणे त ॻोठनि में शहरनि में बहिराड़ीअ में कुटिजनि था। ऐं हेॾा असांजो आहे मियां मिठो जेको मज़हब जे आड़ ते, मज़हब जे नाले ते हिते धरतीअ जे धन जा रोज़ नियाणियुनि ते, उन्हनि ते मज़हब मटाए हिते जे दलालीअ जो किरदारु थो अदा करे। इन करे सिंध जे सियासी धुरनि खे, सिंध जे सान्यावंदनि खे पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करणु खपे, पंहिंजे धरतीअ जी, पंहिंजे वतन जी मालिकी करणु खपनि ऐं सूर्य बादशाह जे क़दमनि ते, निशाननि ते हलणु खपनि। जेकॾहिं न त तारीख़ उहा आहे जेका गद्दार ऐं हक़दार जो फ़ैसिलो कंदी आहे। तारीख़ में सदाईं तारीख़ जेका आहे सूर्यनि जी लिखी वेंदी आहे। कॾहिं बि चने सर जी तारीख़ कान लिखी वई आहे, दोदे जी तारीख़ लिखी वई आहे। इन करे अॼु सूर्य बादशाह खे 79 साल थी चुका आहिनि। असांखे उहा यादि थी ॾियारे त वतन जी जेका जंग आहे, वतन जी जेका जदोजहद आहे, जिते सूर्य बादशाह छॾी, अॼु उन मंज़िल खे असांखे अॻिते वधाइणो आहे त जीअं असीं पंहिंजी धरती बचायूं, पंहिंजो वतन बचायूं, पंहिंजी साख बचायूं। विढ़ंदे तुंहिंजे मारियो वेंदे, हिन धरतीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साहु त वेंदो पर माण्हूअ जो वेसाह वेंदो। महिरबानी।